अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊँगा यहाँ पिरियागुल सबका पहली नजर हेडलाइंस थे। न्यूयॉर्क नई तारीख लिखी छॾी। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप की सख्त मुखालिफ़त बावजूद ज़ोहरान ममदानी न्यूयॉर्क जो पहिरियों मुसलमान मेयर चूंडिजी वियो। डेमोक्रेट सोशलिस्ट ज़ोहरान ममदानी 4,86,741 वोट खणी तारीख़ी कामयाबी माणी। 2001 खां पोइ न्यूयॉर्क जो मेयर जी चूंड में वोटनि जो रिकॉर्ड टर्न आउट। फतेहबाद हामियुनि खे ख़िताब में ज़ोहरान ममदानी चयो आहे त ट्रंप पारां अरबपति माण्हुनि खे टैक्स छूट ॾियण वारो करप्ट निज़ाम ख़त्म कंदासीं। न्यूयॉर्क पनाहगीरनि जो शहर आहे ऐं रहंदो न्यूयॉर्क में मोरोसी सियासत जो ख़ात्मो आणे छॾियो मुस्तक़िल असांजे हथनि में आहे। असां ॿुधाए छॾियो आहे त ट्रंप खे कीअं शिकस्त ॾियणी आहे। न्यूयॉर्क में अहिड़ी हुकूमत ठाहींदासीं जेका सभिनीनि जे लाइ फ़ाइदेमंद हूंदी। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त रिपब्लिकन जी शिकस्त जा 2 कारण आहिनि। हिकु कारण इहो त आऊं बेल्ट में न हुयसि ऐं ॿियो इहो त शटडाउन आहे। अॻूणे अमरीकी सदर बाराक ओबामा डेमोक्रेटिक उम्मीदवारनि खे कामयाबी ते मुबारकबाद ॾींदे चयो आहे त अञा घणो कमु रहियल आहे। डेमोक्रेट्स जो मुस्तक़बिल रोशन नज़र अची रहियो आहे। नाणे वारी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त IMF जो बोर्ड स्टाफ लेवल मुआहदे जी मंज़ूरी दिसंबर में ॾींदो। मईशत में निजी शोबे जो किरदारु अहम आहे। पैदावार ते ॿधल मुआशी तरक़ी ही असल तरक़ी आहे। कराची में फ्यूचर समिट खे ख़िताब कंदे नाणे वारे वज़ीर वधीक चयो आहे त पाकिस्तान जी मईशत दुरुस्त रुख में आहे। मईशत जी बहितरी लाइ सुधारा आणे रहिया आहियूं। क़ौमी आमदनी वधाइण लाइ टैक्स नेट वधायो आहे। वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह चयो आहे त कराची सिंध जो फ़खुर ऐं पाकिस्तान जो मुआशी हब आहे। असांजी मंज़िल जिद्दत ऐं पाइदार तरक़ी आहे। पीपल्स पार्टी हुकूमत सुधारनि सां कारोबार खे आसान बणायो आहे। कराची में फ्यूचर समिट खे ख़िताब कंदे वॾे वज़ीर वधीक चयो आहे त कराची में पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप खे मज़बूत कयो वियो आहे। IT पार्क्स टेक्नोलॉजी ज़ोन्स ऐं ग्रीन एनर्जी मंसूबो सिंध हुकूमत जी तरजीह आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील मेमण चयो आहे त 27 आइनी तरमीम जी हिमायत कजे या न उनजो फ़ैसिलो पीपल्स पार्टी जी सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी कंदी। नवाज़ की क़यादत आइनी तरमीम जी हिमायत लाइ राब्तो कयो आहे। CEC जो इजलास घणो परे नाहे, उन में फ़ैसिलो कयो वेंदो। आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी हर फ़ैसिलो पार्टी सां मुशावरत बाद कंदा आहिनि। अदालतुनि लाइ एतिराम आहे पर PP जो मौक़िफ़ वाज़िह आहे। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शर्जील मेमण वधीक चयो आहे त सिंध हुकूमत कणक जी पैदावार वधाइण लाइ हारियुनि जी मदद करण जो फ़ैसिलो कयो आहे। सूबे में 4,19,000 हारियुनि खे 14,000 रुपया हारी कार्ड ज़रिए ॾिना वेंदा। ट्रैफ़िक चालान खां पोइ कराची में ट्रैफ़िक जे निज़ाम में बहितरी आई आहे। तनक़ीद उहे पार्टियूं पियूं कनि जेके न पाण कमु कंदियूं आहिनि ऐं न ई कंहिंखे करणु ॾींदियूं आहिनि। अमरीकी रियासत केंटकी में कार्गो जहाज़ किरी तबाह हादसे में 4 ॼणा अजल जो शिकार, 11 ज़ख़्मी, फौतन चौक वंदड़ जो ख़दशो। अमरीकी मीडिया मूजिब एयरलाइन कंपनी जा 2 मुलाज़िम लापता आहिनि। हादसे बाद केतिरनि इमारतनि में बाहि भड़कियो थिए। इमदादी कार्रवाइयूं जारी। अमरीकी मीडिया जो वधीक चवणु आहे त कार्गो जहाज़ में 2,80,000 गैलन तेल हो। वाक़े जी जांच शुरू कई वई आहे। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद खे परॾे वञण खां रोकियो वियो। अवामी मुस्लिम लीग जे सरबराह इस्लामाबाद एयरपोर्ट ते रोकियो वियो। शेख रशीद चयो आहे त लाहौर जी अदालत मूंखे ॿाहिरि वञण जी इजाज़त ॾिनी, उमिरे लाइ वेंदे रोकियो वियो आहे। तौहीन अदालत जी दरख़्वास्त दाख़िल कंदसि। ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस 27वीं आइनी तरमीम खे रद्द करे छॾियो। कराची में सफदर अब्बासी जी सदारत हेठि इजलास, सैयद ज़ैन शाह, हसनैन मिर्ज़ा ऐं ॿिया शरीक। अॻवाननि चयो आहे त NFC में सूबनि जो हिसो घटाइण सूबाई ख़ुदि मुख़्तियारी ते हमिलो हूंदो। मौजूदा पार्लियामेंट फार्म 47 जे बुनियाद ते ठही, उनखे आइन में तरमीम जो हक़ नाहे। नई तरमीम आइन खे ख़त्म करण जी कोशिश आहे। जल्द GDA जो आला सतह इजलास सॾाए इलाही अमल जोड़ियो वेंदो। मेरापुर वेझो रोड हादसो, औरत ऐं नेगरी मौके ते फौत। चिभड़ शाख भरसा तेज रफ्तार ट्रैक्टर टाली मोटरसाइकिल में टक्कर हादसे में ॻोठ चिभड़ बांभड़ वासी 55 वरनि जी राबेल बांभड़ ऐं 10 वरनि जी रोज़ीना बांभड़ फौत थी वियूं। लाश अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले, घर में मातम बरपा।
रांची में भंग लाइ अगवा थियल ब मुक़वी बलूचिस्तान में बाज़ियाब आमिर औरंगज़ेब ऐं शाहज़ेब खे गॾियल कार्रवाई में बाज़ियाब करायो वियो। पुलिस जो चवणु आहे त ॿिन्ही ॼणनि खे 23 सेप्टेम्बर ते गार्डन वारे इलाइक़े में अगवा कयो वियो हो। मुग़वियुनि जे वारसनि खां 3 अरब रुपया भंग तलब कयो वियो हो।